ईरान के शंघाई सहकार तंज़ीम में शामिल किया वियो आहे। एससीओ फोरम अमुन ऐं मईशत की बहाली लाइ किरदार अदा कंदो रहंदो। पाकिस्तान में सीड़पकारी जा अणगणिया मौक़िया आहिनि। सीपेक ख़िते में तरक्की में अहम किरदार अदा करे रहियो आहे। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास इलानी जो शंघाई सहकार तंज़ीम के इजलास खे ख़िताब। इस्लामाबाद की एहतसाब अदालत में नूरियाबाद पावर प्रोजेक्ट रेफरेंस की ॿुधणी। अॻूणो वॾो वज़ीर मुराद अली शाह, वकील सफ़ाई, नैब प्रोसिक्यूटर एहतसाब अदालत में पेश। वकील साद हाशमी चयो त मुराद अली शाह ख़िलाफ़ केस सिंध हाई कोर्ट ट्रांसफर थी वियो हो। सुप्रीम कोर्ट के फैसले बाद इंट्रा कोर्ट अपील दाख़िल करणी आहे। डिघी तारीख़ ॾियो। एहतसाब अदालत के जज मोहम्मद बशीर जवाबदारनि की हाज़िरी रेस्टोरेंट ते लॻाई। अदालत ॿुधणी 28 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध जो अवाम निगरान हुकूमत के करे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। निगरान हुकूमत जो वक़्तु वधियो त मसइला पैदा थींदा। इलेक्शन कमीशन फौरी चूंडुनि जो ऐलान करे मुराद अली शाह जी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल चयाईं सॼे मुल्क में चूंडूं हिक ई ॾींहुं थियणु घुरिजनि। चूंडुनि लाइ जनवरी जे आख़िर जी तारीख़ ॾेई छॾियो। बेचैनी घटिजी वेंदी। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर चयो त नूरियाबाद पावर प्रोजेक्ट सां सस्ती बिजली फराहम करे रहिया आहियूं। बोर्ड मुतासिरनि जा 4 लख घर ठही चुका आहिनि। वर्ल्ड बैंक रिपोर्ट में चयो त सिंध हुकूमत बोर्ड बाद बहितरीन कम कयो। इसराइल की गाज़ा ते जारी शहीद फ़लस्तीनियन जो अंग 6546 थी वियो। शहीदन में 50 सैकड़ों खां वधीक ॿारड़ा ऐं औरतूं शामिल। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान इसराइल जी बमबारी सबब 344 ॿारनि समेत 756 फ़लस्तीनी शहीद थिया। ज़ख़्मियन जो अंग 17439 थी वियो। दुनिया जूं मुज़म्मतूं नाकारा थियूं। इसराइल हिकु भेरो ॿीहर फ़लस्तीनियुनि खे ग़ज़ा खे ख़ाली करण जी धमकी ॾेई छॾी। इसराइल पारां ग़ज़ा में ज़मीनी हमला करण जी तयारी शुरू। इसराइल जो वज़ीर आज़म बिन्यामिन नेतन्याहू चवे थो ग़ज़ा ते हमले जो वक़्तु इतफ़ाक़ राय सां तय कयो वेंदो। यरग़मालियुनि खे वापसि आणण लाइ हर मुमकिन क़दम खणी रहियो आहियां। इसराइल फ़लस्तीन छिकताण ते सलामती काउंसिल जो इजलास। सलामती काउंसिल जंगबंदी कराइण में नाकाम। रूस ऐं चीन इसराइल जी हिमायत में पेश कयल अमरीकी ठहराव खे वीटो करे छॾियो। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जे इजलास में ग़ज़ा बाबति अमरीका पारां पेश कयल ठहराव ते चीन, रूस ऐं UAE पारां मुखालफ़त कई वई। ब्राज़ील ऐं मोज़िब ग़ैर हाज़िर रहिया। रूस पारां पेश कयल ठहराव जे मसवदे जी चीन, रूस, UAE ऐं गबून हिमायत कई। अमरीका ऐं बरतानिया पारां मुखालफ़त कई वई। अमरीकी रियासत में जे शहर ल्यूस्टन के मुख़्तलिफ़ इलाक़नि में फायरिंग 22 ॼणा मारिजी विया। फायरिंग के वाक़े में 50 खां 60 माण्हू ज़ख़्मी। हमलो कंदड़ होटल, लोकल बार ऐं अलमार डिस्ट्रीब्यूशन सेंटर के निशानो बणायो। हमलो कंदड़ जवाबदार जी सुञाणप रॉबर्ट तौर थी। हमलो कंदड़ जी तस्वीर बि जारी। माण्हुनि खे घरनि मां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत। इस्पतालुनि में एमरजेंसी लागू। पीपल्स पार्टी चेयरमैन जी फ़लस्तीन जे सिफारत खाने आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी फ़लस्तीनी सफ़ीर अहमद जवाद अमीन सां मुलाक़ात कई। ग़ज़ा सूरत हाल ते ॻणती ऐं फ़लस्तीनी अवाम सां एके जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी क़यादत फ़लस्तीनी क़यादत सां गॾिजी दुनिया में फ़लस्तीन जो केस विढ़ियो आहे। पाकिस्तान हिन ॾुखी घड़ी में फ़लस्तीन जे अवाम सां गॾु बीठल आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ जे पाकिस्तान खपे जे नारे जी हमेशह वाखाण कंदो रहंदुसि। 9 मई जे वाक़िअनि जी मज़म्मत कई। सदाई भञ-ड्रा जे ख़िलाफ़ रहियो आहियां। अॻिते वधण लाइ रस्तो खुलणु घुरिजे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ रेफरेंस मूं न माणियो हो। रेफरेंस PM हाउस खां आयो हो। सदर आरिफ अलवी जो ख़ानगी TV खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त चीफ जस्टिस मां क़ौम खे वॾियूं उमीदूं आहिनि। क़ौम जे उमीदुनि ते पूरो लहंदो। PTI चेयरमैन अॼु बि संदसि लीडर आहे। जेकॾहिं हू ऐवान सदर में न हुजे हा त अॼु जेल में ई हुजे हा। सिंध रेंजर्स जो स्मगलिंग की रोकथाम लाइ ऑपरेशन जो सिलसिलो जारी। रेंजर्स, कस्टम इंटेलिजेंस ऐं पुलिस कराची बलोचिस्तान बॉर्डर ते वाक़े हब चेक पोस्ट ते कार्रवाई करे 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। 10 किलो खां वधीक चर्स बरामद। वॾी तइदाद में नॉन कस्टम शयूं बि हथ कयूं वयूं। ऐं वाही पांदी भरिसां कुझु ॾींहं अॻु बेदर्दीअ सां क़तल कयल नौजवान फरहान रुस्तमानी जो क़तल केस 3 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। 3 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि में जाफ़र लुंड, अली गोहर ऐं इब्राहिम लुंड शामिल। पुलिस पारां वधीक जांच जारी।